नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त IMF में मुल्क खां हटी मुआहदे लाइ सख़्त शर्त रखी रहियो आहे। एटमी या मिसाइल प्रोग्राम ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। असांखे क़ौमी मफ़ाद जो तहफ़ुज़ करणो आहे। IMF सां मुआहदे बाबति दोस्त मुल्कनि हिमायत जो वाइदो कयो हो, खाइन इहे वाइदा पूरा करण जो मुतालबो कयो पियो वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।